अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तहलका बिरिया खां अलीज़मा कलोड़े जी। बिरिया सिटीअ भरिसां ॻोठु सुखियो लंघियो में मुबीना तौरु मुबीना चोरीअ जे इल्ज़ाम में नौजवान खे खंभे गुम करण तोड़े घरनि में बिरिया सिटीअ पुलिस जे चढ़ाईअ ख़िलाफ़ औरतुनि तोड़े मर्दनि जो पुलिस ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वियो। उन जे सिलसिले में ॻोठाणनि अली हसन लंघियो, एजाज़ नबी बख़्श लंघियो ऐं ॿियनि चयो त बिरिया सिटी पुलिस मोबाइल चोरीअ जे इल्ज़ाम में 2 ॾींहं अॻु असांजे नौजवान पिंजल लंघियो खे खंभे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त अॼु वरी बिरिया सिटी पुलिस 3 गाॾियुनि में सवार थी असांजे घरनि ते ॿीहर चढ़ाई करे 3 बकरियूं, 40,000 रोक रक़म, सोना ज़ेवर, मोटरसाइकिल ऐं ॿियो घर जो क़ीमती सामान खणी वई आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त DSP बिरिया सिटी अब्दुल सत्तार उजण असांखे पंहिंजे ठारूशाह वारे ऑफिस घुराए 1 लख रुपया रिश्वत तलब करे रहियो आहे। हिननि चयो त असांखे ख़दशो आहे त बिरिया सिटी पुलिस असांजे नौजवान खे मारे छॾींदी। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए असांखे खंभे गुम कयल नौजवान पिंजल लंघियो खे आज़ादु कराए ऐं पुलिस तरफ़ां खयल सामान ऐं मोटरसाइकिल वापसि ॾियारी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे DSP बिरिया अब्दुल सत्तार उजण ऐं ASI कासिम बालादी अहिड़ी कार्रवाई खां लाइल्मीअ जो इज़हार पिणु कयो आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।